केपरोजे हिंगलाज कम्युनिटी हॉल में स्टेट लाइफ इंश्योरेंस के प्रो सेक्टर हेड हाकिम मलपारा नियान SRSM सीनियर सेल्स मैनेजर ऐं एरिया मैनेजर जे लाइ हिकु तक़रीब रखी वई। तक़रीब जे अॻुवाणी करम अली शाह कई, जंहिं चयो आहे त नौजवान खे घुर्जे त स्टेट लाइफ इंश्योरेंस खे जॉइन कनि। इन में अॻिते वधण जा काफ़ी वॾा मौक़ा आहिनि, जेके SR ऐं SM उन्हनि जी महिनत खे सलाम आहे। तक़रीब सेक्टर हेड हाकिम मल पारां आयल महिमाननि खे आजियानो ॾिनो वियो ऐं चयो त असांजी टीम पंहिंजो टारगेट पूरो करे पाकिस्तान में पहिरियों नंबर माणे वरितो आहे। जॾहिं तक़रीब में करम अली शाह समेत नयान SRSM खे सिंध जी सकाफ़त अजरकनि टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। प्रोग्राम जे आख़िर में स्टेट लाइफ इंश्योरेंस में पूरे पाकिस्तान जे ज़ोन में पहिरियों नंबर माणेनि ते केक काटियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।